सजड़े साणे के अणासे बिसरे नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी आवाज़ जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंधी भेनरुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां नेशनल काउंसिल ऑफ प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जे ताबुन सां 11 अगस्त ते दिल्ली जे प्रेस क्लब ऑफ इंडिया में पेंट्स ऑफ पार्टीशन ते सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें विरहाङे जे दर्द ऐं सिंधियुनि जे पंहिंजे अबाणनि पखनि खे अलविदा करे आलियुनि अखियुनि सां मजबूरनि उतां निकिरणो पियो। सेमिनार में लॾ पलाण ऐं कैंपुनि जे पीड़ादायक ज़िंदगीअ ते मक़ाला पेश कया विया, जंहिंजो ज़िक्र असांखे सिंधी साहित्य में मिली वेंदो। इन मौज़ूअ ते डॉक्टर रमेश लाल पंहिंजो आलमाणो मक़ालो पेश कयो। डॉक्टर रमेश लाल जो मुख़्तसिर तारीफ़ ॾियणु चाहींदसि। हिन वक़्तु दिल्ली सिंधी एकेडमी जे सेक्रेटरी जे उहिदे ते कमु करे रहिया आहिनि। डॉक्टर रमेश लाल कंपेरेटिव स्टडी ऑफ सामी ऐं कबीर वारे मौज़ूअ ते PhD कई आहे। संदसि कहाणियुनि जो मजमू उत्तम कहाणियुनि जी अदबी हलक़नि में आजियां कई वई आहे। इन खां अलावा संदसि हिंदीअ जे साहित्यकार डॉक्टर हरी सुमन बिष्ट जो नाविल छड़ी माछरी सिंधीअ में तर्जुमो कयल नाविल आहे, जा सिंधी अदब लाइ सुहिणी सौगात आहे। संदसि रहनुमाई में दिल्ली सिंधी एकेडमी टिमाही अदबी रसालो सिंधु जोत ऐं ॿियो अदबी सरमायो प्रिंट कराए सिंधी अदब जी तारीख़ ऐं अदब खे महफ़ूज़ करे रही आहे। पेंट्स ऑफ पार्टीशन इन सिंधी लिटरेचर वारे मौज़ूअ ते पंहिंजे मक़ाले में विरहाङे जे सिलसिले में अदब में आयल रिकॉर्ड खे डॉक्टर रमेश एसलाल पेश कयो आहे। पोइ चाहे पोपटी हीरानंदाणी हुजे या वरी सुंदरी उत्तम चंदाणी, नारायण भारती या परशुराम जा, डॉक्टर रमेश लाल जे पेंट्स ऑफ पार्टीशन ते अवसा नौ न्यापो में ही वीडियो शेयर करे रहिया आहियूं। सिंधी अदब में विरहाङे जो दर्द, सिंधी साहित्य में जो पार्टीशन का दर्द है उसके बारे में पेपर है। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था, वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था, पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था। वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था, पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था। है पखा पुराणा, है वतन जा दाणा, है मिठा अबाणा। सिंधी जे मायना शायर परशुराम जिया साहब जो खे विरहाङे जो जेको दर्द थियो हूंदो, पंहिंजी जनम भूमि खां जुदा थियण जो जेको सदमो हुन साहिब खे थियो हो, उनजो इज़हार हुन फिल्म अबाणा जे गीत में कयो आहे, जेको अॼु बि हिन गीत खे ॿुधण सां ऐं ॾिसण सां दिलि में विरहाङे जा दर्द दिलि ऐं ज़हन ते उभरी अचनि था। इन मां ॼाण पवे थी त 1947 में हिंदुनि ऐं मुसलमाननि जे विच में हिकु देश जे ॿिनि भाङनि भारत ऐं पाकिस्तान में विरहाङो केॾो न अमल न कयो हूंदो। इन ॻाल्हि जी साबिती असांखे इन मौज़ूअ ते हिंद ऐं सिंध में शाया थियल अदब या साहित्य मां मिले थी, जंहिंमें विरहाङे जो दर्द पंहिंजी शिद्दत सां में असांखे अहसासु थिए थो दर्द जो। सरहद जे ॿिन्ही पार असांजे सिंधी समाज जो नयूं पीढ़ियूं 1947 वारे विरहाङे बाबति अणजान न रहनि। इन लिहाज़ खां इन विषय ते हिंद ऐं सिंध में बेशुमार साहित्य रचे। हालांकि वो अपने प्रॉब्लम्स में उलझे हुए थे, लटे ऐं अजय जे लड़ाई हुया, तंहिं हूंदे बि वधि में वधि जेको साहित्य लिखियो आहे उहो हिंद में वधीक लिखियलु आहे। असांजी सिंधी अकेडमी घटि में घटि 4 वॉल्यूम्स ठाहिया आहिनि, सरहद जे आर पार, जंहिंमें सिंध जो बि साहित्य लिखियो आहे, असां सिंध जो बि कहाणी कयूं आहिनि, उतां जा बि उपन्यास कया आहिनि ऐं हिंद जा बि कया आहिनि। पर जेको असां उनजे नंबर सां कैलकुलेट कयूं था त हिंद जो वधीक आहे। हा, कहाणियूं बि तमामु वधीक। ऐं असां जेके वुमन राइटर्स आहिनि, असांजी पोपटी हीरानंदाणी ऐं सुंदरी उत्तम चंदाणी, उनकी एक एक कहानी अगर हम पढ़ते तो हमारे रोंगटे खड़े हो जाए, इतना दर्द इतना समाये। जीअं वक़्तु थोरो घटि आहे, मां कोशिशि कई आहे वधि में वधि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाए सघां। जीअं त हीउ सेमिनार सिंधी साहित्य जगत जी बेबाक ऐं बर्क लेखिका
प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी खे समर्पित कयो आहे त हुन महान लेखिका खे सची श्रद्धांजलि ॾींदे मां चवणु चाहींदुसि त साहित्य में विरहाङे जे दर्द जो बयान तमामु घणे अंदाज़ में थियल आहे। संदसि मुंहिंजी हयाती जा सोना रोपा वर्क उन्मान सां आत्मकथा सिंधी अदब ऐं साहित्य लाइ हिकु बेबहा सौगात आहे। हीअ किताब कूंज पब्लिकेशन वारनि 1981 में छपायो हो, जंहिं लाइ लेखिका खे 1982 में मरकज़ी साहित्य अकादमी अवार्ड ॾिनो ऐं 1991 में महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र गौरव पुरस्कार ॾिनो। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणीअ खे विरहाङे खां अॻु ऐं विरहाङे खां पोइ जी हयाती में हुन काफ़ी कुझु ॾिठो ऐं सठो ऐं हुन जेको बि कुझु पंहिंजे माहौल में ॾिठो उनमें पोपटी रंग पखेड़े सोना रोपा वर्क हुन पंहिंजी आत्मकथा में पेश कया आहिनि। इन्हनि मंज़रनि में हुन हयाती जे हादसनि आज़मूदनि ऐं तजुर्बनि वारदातुनि जा केतिरा ई तफ़सील तलखियुनि में पंहिंजा ॻोड़ा लिकाए करे पंहिंजे मुंहं ते मुर्क आणे पेश कया आहिनि। हुन पंहिंजी धरतीअ जे विरहाङे खां वठी पंहिंजे जिस्म जे विरहाङे जा बर्द सठा हुआ। संदसि आत्मकथा में जिते किथे विरहाङे जो दर्द नुमाया आहे, वर्क पहिरें में हुन लिखियो आहे त विरहाङे करे सभ जा सभु किताब ईअं छॾे अचणा पिया, पुठियां भाउरनि खे तासीर करे आई हुयसि त फलाणे तरफ़ वारा किताब ज़रूरु खणी अचो, पर उन्हनि मां चारई हिक ॿिए खां जुदा थी विया ऐं चइनि खे सिर्फ़ बदन ते ॿ कपिड़ा खणी अचण जी इजाज़त मिली हुई। इन करे मुंहिंजा किताब हमेशह लाइ जुदा थी विया। वर्ग सत्य में प्रोफेसर पोपटी लिखियो आहे त रेडियो ते ज़ाहिर थियो त मुल्क खे विरायो वेंदो, अखबार में ख़बर आई त सॼी सिंध पाकिस्तान खे मिली आहे, फ़ज़ा में डप, हवा में हिरास, दिलनि में दहशत ठाहिजी हुई। बाक़ीदा हॉस्टल मां निकिरी किन नौजवान मुसलमाननि नारा हया त हीरा बाजू हूरू असांजे हवाले कयो, तंहिं त आखी बाक़ी असांजी दिलनि जी धड़कन खे तेज़ करे छॾियो। हर हिकु छोकिरियुनि खे सेखारियो वियो त मुसलमान घर में घिड़े त बिजलीअ वारे प्लग में जे ॿिनि टुंगनि में आङिरियूं विझी बटन हेठि करे पाण खे ख़तमु कजो। घरनि में तूतीअ जहर जूं नंढड़ियूं पुड़ियूं विरायूं हुयूं जीअं त ॾुखिये वक़्तनि में जान जो बि कमु अची सघनि। इन रीति प्रोपटी हीरानंदाणी पंहिंजी आत्मकथा विरहाङे जे दर्द वारी हर घटना खे खुले खुलाए ऐं नमूने बेवाक़ीअ सां बयानु कयो आहे। अखियुनि आॾो सभु मंज़र घुमी वञनि था। संदसि पकी पुख्ती मुहावरेदार सिंधी ॿोली असुलियत में लगी रहता सी वही सिंध में पहुंची है। इनकी जी की बोली है, जो बोली है उसमें बहुत बेबाकी और बहुत अच्छा लिखती है। ऐसे लगता है कि हमारे सामने वो सीन आ रहे हैं, सारे मंजर पेश होते हैं। फिर विरहाङे जे दर्द जो पंहिंजे पोइट्री में तमामु घणो बयानु कयो आहे ऐं उन्हनि तमामु घणी पोइट्री लिखी आहे जंहिंमें उन्हनि रेफ्यूज़ीज़ जो वर्णन कयो आहे, कैंपुनि में जेकी उन्हनि जी ज़िंदगी उन्हनि जो ज़िक्र कयो आहे। त तमामु घणा मिसाल आहिनि, मां उन्हनि मां हिकु ॿ सिटूं पढ़ा थो जेको तमामु मशहूरु थी वियो। पिटे थी पोइ माउ सिर ते आई तॾहिं लॾियोसीं, पंहिंजो मिठड़ो मुल्क छॾियोसीं, हिते बि फुरियासीं हुते बि फुरियासीं, लॻो को उबतो वाव पिटे थी पोइ माउ। भाई हम यहाँ पर भी लुटेंगे वहाँ पर भी लुटेंगे, हमारे साथ इतना अन्याय हुआ है, यहाँ पर भी कोई सुख चैन बिल्कुल नहीं मिला। और जब मैंने की कहानियाँ पढ़ी, हमने इसके 4 वॉल्यूम्स निकाले हैं और एक तो हमने स्पेशल एडिशन विरामों के ऊपर ही निकाला है और जो हमारे जिसका संपादन पद्मश्री डॉक्टर मोतीलाल जोतवानी जी ने किया, उसकी कहानियाँ भी पढ़ो तो बिल्कुल एकदम बहुत ही मतलब एक अजीब एहसास होता है। विरहाङे जे दर्द वारी कविता में श्री भगवान दास होश फरमायो आहे त सिंधी सिंध विसारे सो मुमकिन ना, सिंधी सिंध विसारे सो मुमकिन ना, बिना दर्द घारे सो मुमकिन ना। ऐं अर्जुन शाह फरमायो आहे हर फर्द जे निराड़ ते हर क़ौम जो निशान, हर फर्द जे निराड़ ते हर क़ौम जो निशान, सिंध में मूंखे सिंध जी सूरत ॾिसण ऐं पसंदि हुयो। अहिड़े नमूने नारायण भारती साहब दस्तावेज़ कहानी लिखी है जंहिंमें हिकिड़ो उन एक किरदार दिखाया है मंगनमल। जब वो उसको क्लेम के लिए दस्तावेज यहाँ पे भरवाए थे उल्लासनगर पे, तो हर एक जो है वहाँ पे जितने भी लोग थे सबकी अपनी अपनी दास्तान याद आ गई।
पर यहाँ पे आने के बाद भी उनको पूरी हमदर्दी अपने सिंध में रहने वाले लोगों और पड़ोसियों के साथ है। तो उसका बयान भी उन्होंने बहुत कहानी में किया है, वो भी बिल्कुल दिल को छू लेती है कहानी। उपन्यास लिखा है पखेड़ा वलरा का बिछड़ा, उसने तो जगह जगह उसने पार्टीशन की, सिंध की, हिंद की बातें कही हैं और एक एक घटना का उन्होंने बड़ा खुल करके बयान किया है। और उसकी नावल का एक कैरेक्टर है, वो कहता है कि मुंजो ते जरे जरे में साह है, पिता जो घिटियों घेड़ खेत है बाग मुलाय बेजान चीजू ना है, मायन के चले न तो जगह इन रीत आखेरो टूटो पखी उड़ाना है वलड़ा बिछड़ी गया है वनी आई बेड़िया। बिछड़ी करके भी वो दोबारा एक मतलब एक कहावत है कि आसमान से गिरे खजूर पेट के, वो हालत होगी हम लोगों की। तो इन रीत में बुझाया कि भाई ये मतलब सबकी कहानी है, इवन हमारे घर की भी मैंने लिखा इसके बारे में। विरामी जी दर्द जी पीड़ा के नर को असांजे भाव पी ऐं ॿियनि माइटनि भोॻियो आहे, पर असांजी पीढ़ी जे माण्हुनि बि हिन पीड़ा खे शिद्दत सां महसूसु कयो आहे। उनजो ज़िक्र जदीद साहित्यकारनि बि पंहिंजी रचनाउनि में कयो आहे। मुंहिंजी किताब उत्तम रचनाउनि जी कहाणियूं बि इन जो मिसाल आहिनि। ख़ासि तौर हुन मां हिकु कहाणी जेकी उहा ॾींहुं, एक कहानी जेकी वो काफ़ी हमारे पाठकों को कबूल हुई, बड़ी अच्छी लगी उनको, तो उसी के बारे में मैंने लिखा है कि उन्होंने भी मां लिखो है तो मुझे बापी कीअं कष्ट कशाला कढी करे हयाती गारी सजी हयाती पोया कया अधु हणी वारनि खे लाइके खे आणण जी हर मुमकिन कोशिश कई। इन जो बयान मां पंहिंजी कहाणी में कयो आहे। ऐं पछाड़ीअ में मां सुश्री बीना श्रृंगी जी कविता जो हवालो ॾेई करे पंहिंजो मक़ालो पूरो करियां थो, जंहिंमें हुन लिखियो आहे त सिंधियुनि जो त अॼु बि विरांगो जारी आहे। उन्होंने बताई ये बात, तो उन्होंने कहा कि सिंधियों का पार्टीशन विरांगो अॼु बि जारी आहे। इन मौजूद हुन बनवास उनवान तहत कविता लिखी आहे त राम तो 14 सालनि जो वनवास काटियो पर असांजो वनवास कॾहिं थींदो पूरो। इहा ॻाल्हि तमामु सची आहे। हाणे त हिंदुस्तान जे अयोध्या में भी राम मंदिर ठही रास थियो आहे ऐं थी सघे तो असां सिंधियुनि लाइ परमात्मा कुछ वधीक बेहतर सोचियो हूंदो। इहा असांखे उम्मीद आहे त असांजो बेहतर पाण वधीक सुठो थींदो, कुछ परमात्मा कुछ वधीक सुठो सोचियो बेहतर।